अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां किंजा फातिमा ॾिसी रहिया आहियो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। टंडो आदम रिपोर्ट में 18 लिचूले आणी 11 तारीख़ 8 महीनो 2024। टंडो आदम में 2 फोरू गिरफ़्तार, 2 टे पिस्तल ऐं फुर कयल मोटरसाइकिल बेहथ। चर्च जो डीलर गिरफ़्तार, 1 किलो खां वधीक चर्च हथ। सागर तफ़सील मूजिब SSP सागर गुलाम नबी केडियो जी हिदायतुनि ते ॾोहाइण ऐं मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। उन सिलसिले में SHO टंडो आदम मोहम्मद हनीफ़ मेहर, 2 फोरू खुर्शेद अली राजपूत ऐं शौकत अली मुग़ल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिन्ही जे कब्ज़े मां केस नंबर 298 साल 2024 में रजब अली निज़ामानी खां फुर कयल मोटरसाइकिल ऐं ॾोह में इस्तेमाल थियल 2 टे पिस्टल पिणु हथ कया विया आहिनि। उन खां अलावा हिकु ॿी कार्रवाई में चर्च जो डीलर मुमताज़ उर्फ़ मनोड़ो कासकी अली खे बि गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1015 ग्राम चर्च हथ कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।